पीटीआई जे 24 नवंबर वारे ऐलानियल एहतजाज के मुंह ॾियण लाइ हुकूमत जा अॻवाट क़दम। इस्लामाबाद में 2 महीननि लाइ कलम 144 लागू करे छॾियो। इस्लामाबाद पुलिस घर वज़ारत खां 400 कंटेनर्स बि घुरी वरिता। ॻोढ़ा आणींदड़ गैस जे शेल्स ऐं रबड़ जी गोलियुनि जो ॻाणेटो मुकमल। एडिशनल डिप्टी कमिश्नर जे नोटिफिकेशन मूजिबि इस्लामाबाद में 5 खां वधीक माण्हुनि जे गॾु थियण ते पाबंदी हूंदी। कंहिं बि क़िस्म जे मज़हबी या सियासी गॾिजाणियुनि ते बि पाबंदी लागू। इंतज़ामिया इम्कानी एहतजाज के मुंह ॾियण लाइ शहर में एफसी, पंजाब कॉन्स्टेबलरी ऐं रेंजर्स जा जवान बि मुक़रर करण जो फ़ैसिलो करे वरितो। ज़रियनि मूजिबि इस्लामाबाद जे रेड ज़ोन जो दाइरो 0 पॉइंट ताईं वधाए उन खे सील कयो वेंदो। पहिरीं बरंडकूं हटाए इस्लामाबाद पहुता हुआसीं, हाणे बि इंतज़ाम मुकमल आहिनि। 24 नवंबर ते अली अमीन कंडापुर जी क़यादत मां केपी जो काफ़िलो इस्लामाबाद पहुचंदो। केपी हुकूमत जे तर्जुमान बैरिस्टर सैफ चयो आहे त हिन भेरे केपी जे नौजवाननि पीटीआई बानी खे जेल खां ॿाहिरि कढण जो पको पह कयो आहे। मुतालबनि जी मञत ताईं इस्लामाबाद मां वापसी न थींदी। पीटीआई बानी समेत समूरनि सियासी कैदियुनि खे आज़ाद करे मैंडेट वापसि करणो पवंदो। अवाम खे रिलीफ ॾियणु पहिरीं तरजीह आहे। समूरनि शोबनि खे टैक्स ॾियणो पवंदो। टैक्स चोरनि ऐं संदन सहूलियतकारनि खे मंतकी अंजाम ताईं पहुचायो वेंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो मुल्क जी मुआशी सूरतहाल बाबति इजलास खे ख़िताब। वज़ीर आज़म चयो त व्याज जी शरह 22% मां घटिजी 15% थियण सां कारोबार ऐं रोज़गार जा नवां दर खुलंदा। महांगाई बि 38% मां घटिजी 7% थी वई आहे। परडेही सीड़पकारी हुकूमती पॉलिसीज़ ते एतमाद जो इज़हार आहे। नव मई सानी जी रिथाबंदी करण वारे केस में पीटीआई अॻवान शाह महमूद कुरैशी समेत 21 ॼणनि ते फर्दे जुर्म लागू। लाहौर जे कोट लखपत जेल में दहशतगर्दी तोड़ अदालत 9 मई सानी जी रिथाबंदी करण वारे केस जी ॿुधणी कई। अदालत शाह महमूद कुरैशी, उमर सरफराज चीमा ऐं एजाज चौधरी समेत 21 ॼणनि ते फर्दे जुर्म लागू कयो। जवाबदारनि ॾोह मञण खां इनकार कयो। अदालत ईंदड़ ॿुधणीअ ते केस जे शाहिदनि खे तलब करे वरितो। सुप्रीम कोर्ट जे आईनी बेंच जे रजिस्टर्ड वोट्स मां 50% वोट खणंदड़ उम्मीदवार खे कामयाब करार ॾियण वारी दरख़्वास्त ख़ारिज करे छॾी। दरख़्वास्त गुज़ार मथां बेबुनियाद केस करण ते 20,000 रुपया दंड बि लागू। जस्टिस मोहम्मद अली मज़हर चयो त कहिड़ी आईनी शिक तहत उम्मीदवार लाइ 50% वोट खणणु लाज़मी करार ॾिनो वञे। कामयाबी जो फ़ैसिलो त वोटनि ते थींदो आहे। जस्टिस जमाल मंदोखेल रिमार्क्स ॾींदे चयो त सुप्रीम कोर्ट वटि नओं कानून ठाहिण जो अख़्तियार नाहे। जस्टिस आयशा मलिक चयो त पहिरीं ॿुधायो त दरख़्वास्त गुज़ार जो कहिड़ो आईनी हक़ मुतासिर थियो आहे ऐं कहिड़ी आईनी शिकनि जी भञकड़ी थी आहे। आईनी बेंच आज़ाद उम्मीदवारनि बाबति दाख़िल दरख़्वास्त बि ख़ारिज करे छॾी। वफ़ाक़ी हुकूमत पीआईए जी निजकारीअ लाइ करायल पहिरियों वाक़ रद्द करे छॾियो। क़ौमी एयरलाइन जे निजकारीअ लाइ ॿीहर वाक़ कराइण जो ऐलान। निजकारी वारे वज़ीर अलीम ख़ान चयो आहे त पीआईए जी निजकारीअ लाइ ॿीहर ॿोलियूं घुराइण ते कमु करे रहिया आहियूं। निजकारी ते वज़ीर आज़म जो बि फोकस आहे। पीआईए नफ़ो ॾींदड़ इदारो बणिजी सघे थो। पीआईए खे विकिणणो आहे त हुकूमत खे वॾी दिलि करणी पवंदी। सेक्रेटरी निजकारी कमीशन चयो त पीआईए जी ॿीहर ॿोलियुनि लाइ मुख़्तसिर वक़्तु रखियो वेंदो। सिंधु दरिया मां केनाल कढिया विया त वधीक नुक़सान थींदो। पाणी मामले ते असांजो मौक़िफ़ वाज़ेह आहे। आलमी कानूननि तहत सभिनी जी मर्ज़ी खां सवाइ को बि मुआहिदो नथो करे सघिजे। पीपल्स पार्टी जे सीनियर अॻवान ख़ुर्शीद शाह शहीद जान मोहम्मद महर जा कातिल गिरफ़्तार न थियण खे वॾी नाकामी करार ॾींदे चयो आहे त एहतजाज सभिनी जो हक़ आहे, पर कानून जे दायरे में हुजणु घुरिजे। एहतजाजनि ज़रिए माण्हू आज़ाद थियण लॻा त जेल ख़ाली थी वेंदा। शहीद जान मोहम्मद महर जा कातिल गिरफ़्तार थियण घुरिजनि। तकरारी केनालनि ज़रिए सिंध ते आख़िरी हमिलो करण जी साज़िश कई पई वञे। धरती जी हिफ़ाज़त करण ॼाणूं था। 20 नवंबर ते सकरण बाईपास ऐं 24 नवंबर ते कराची में धरणो हणंदासीं।
24 नवंबर ताईं फ़ैसिलो वापसि न वरितो वियो त पोइ दमादम मस्त कलंदर कंदासीं। सिंध जो को बि रोड ऐं रस्तो धरणे खां ख़ाली न हूंदो। जीआपे जो वसीलो बचाइण लाइ आख़िरी हद ताईं वेंदासीं। एसटीपी सरबराह डॉक्टर कादर मक्सी जो टंडो अलायार में अल्ताफ जिस्काणी जी वरसी जे मौक़े ते जलसे खे ख़िताब। कादर मक्सी चयो त अल्ताफ जिस्काणी जेल ऐं टॉर्चर क़बूल कया पर सिंधी माण्हुनि जो साथ न छॾियो। कंहिं अल्ताफ जिस्काणी जे घर जो चौंठ ओरांघियो त उहो पंहिंजनि पेरनि ते घर न मोटंदो। पीटीए चेयरमैन वीपीएन खां सवाइ आईटी इंडस्ट्री जो हलणु नामुमकिन करार ॾेई छॾियो। हफ़ीज़ुर रहमान चयो आहे त पाकिस्तान में वीपीएन अञा ताईं हले पियो। वीपीएन खां सवाइ आईटी इंडस्ट्री हली नथी सघे। सेनेट जी स्टैंडिंग कमेटी खे ब्रीफिंग ॾींदे पीटीए चेयरमैन चयो त आम माण्हू फ्रीलांसर्स ऐं कंपनीज़ खे वीपीएन जी ज़रूरत पवे थी। वीपीएन जे ॿीहर रजिस्ट्रेशन शुरू करे छॾी आहे। हेल ताईं 25,000 वीपीएन रजिस्टर्ड थी चुका आहिनि। सिंध काबीना में शामिल नए वज़ीर मुकेश कुमार चावला वज़ारत जो हल्फ़ खणी वरितो। गवर्नर कामरान तिसूरी खेसि हल्फ़ खणायो। हल्फ़ बर्दारी तक़रीब में वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह, सूबाई वज़ीरनि ऐं ॿियनि शिरकत कई। मुकेश कुमार चावला खे एक्साइज़ ऐं नार्कोटिक्स जो कलमतान ॾिनो वियो आहे। चैंपियंस ट्रॉफीअ लाइ समूरियूं टीमूं पाकिस्तान अचण लाइ तयार आहिनि। भारत खे ख़दशा आहिनि त ॿुधाए असां ख़त्म करण लाइ तयार आहियूं। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी चयो आहे त रांदियुनि खे सियासत खां अलॻि रखणु घुर्जे। चैंपियंस ट्रॉफी पाकिस्तान में ई थींदी। आईसीसी खे लिखियल ख़त जे जवाब जो इंतज़ार करे रहिया आहियूं। ऑस्ट्रेलिया T20 सीरीज़ में पाकिस्तान खे वाइट वॉश करे छॾियो। ऑस्ट्रेलिया 118 रन्स वारो हदफ़ 3 विकेट जे नुक़सान ते 12 ओवर्स में हासिल करे वरितो। क़ौमी टीम पहिरियां बैटिंग कंदे 19 ओवर में 117 रन्स ते ढेर थी वई। बाबर आज़म, हसीबुल्ला खान, इरफान खान ऐं शाहिन शाह अफरीदी खां सवाइ को बि रांदीगर डबल फिगर में ई दाख़िल न थियो। कैंगरूज़ 118 रन्स जो हदफ़ 3 विकेट जे नुक़सान ते 12 ओवर में हासिल करे वरितो। असां सिंधु जा वारिस आहियूं। काविश ऐं केटीएन जे सॾ ते 1 दिसंबर ते एकता दिहाड़ो मल्हाइण लाइ तयारियूं जारी। सखर में मासूम ॿारनि जी सिंधु दरिया में ॿेड़ियुनि ते केटीएन जा झंडा खणी एकता रैली। 1 दिसंबर ते एकता दिहाड़ो भरपूर नमूने मल्हाइण वारे अज़म जो वर्जाओ। भारतीय वज़ीर आज़म नरेंद्र मोदी सां वेझा लाॻापा रखंदड़ हिंदू औरत अमेरिकी इंटेलिजेंस जे डायरेक्टर मुक़रर। नई अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप अमेरिका जे अरिड़हं ॻुझनि एजेंसीज़ जी निगरानीअ लाइ 43 वरियनि जी तुलसी गबार्ड खे डायरेक्टर नामज़द करे छॾियो। नरेंद्र मोदी सां वेझा लाॻापा रखंदड़ तुलसी गबार्ड 2014 में भारत जो दौरो बि कयो हो। अमेरिका यूक्रेन खे रूस ख़िलाफ़ जंग में लॉन्ग रेंज मिसाइल इस्तेमाल करण जी इजाज़त ॾेई छॾी। सदर जो बाइडन यूक्रेन खे अमेरिका पारां ॾिनल लॉन्ग रेंज मिसाइल इस्तेमाल करण जी इजाज़त ॾिनी। रूसी सदर व्लादिमीर पुतिन अहिड़े अमल खे जंग में नेटो जी सिधी रीति मुदाख़लत समझंदो। ऐं अमेरिकन सुपर हीरो फिल्म फैंटास्टिक फोर फर्स्ट स्टेप जो पहिरियों ट्रेलर जारी। एनिमेटेड एक्शन फिल्म ईंदड़ साल 25 जुलाई ते रिलीज़ कई वेंदी।